इन वक्त असीं मौजूद आहियूं बाडर शहर के सेकेंडरी हाई स्कूल में जिथे कोरोना वायरस सबब जेके 7 महीना स्कूल बंद हुआ हींअर स्कूलन जो मामूल हली रहियो आहे। उन हवाले सां असीं पुछंदासीं उस्तादन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं शागिर्दनि सां त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। टोटल स्टाफ खां तमामु मुतमइन आहियां। जेको बि SOPs जे गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे मिलिया अथनि बिल्कुलु असां 15 सेप्टेम्बर खां वठी उते अमल कयूं था पिया। असां वटि हाई स्कूल में सुबुह 8 बजे खां 1:30 बजे ताईं स्कूल SOP ते अमल करे रहियो आहे। ऐं असांजो प्रिंसिपल साहिबु पाण पंहिंजे बुनियाद ते जेको आहे सो मास्क वग़ैरह ख़रीद कया आहिनि जेके असां शागिर्दनि खे ॾिना आहिनि। 7 महीने खां बंदि स्कूल खोलिया विया आहिनि। असां तमामु घणो ख़ुशि आहियूं त हाणे पढ़ाई असां कंदासीं। छाकाणि त हिन 7 महीननि में असांजी जेका तालीम रोली आहे उहा असांखे ख़बर आहे। असां हिकु घर में वेही करे ॾाढो बोर बि थिया आहियूं ऐं असांजी जेका सॼी तालीम असां हिननि 7-8 महीननि जी जेका असां नई कई हुई उहा बि असांखे ॾाढी विसरी वई आहे। असां उस्तादनि खे बि इंतज़ारु हुयो त तालीमी इदारा खुलनि त जीअं ॿारनि जी तालीम जेको आहे हली सघे। ऐं हाणे अलहमदुलिल्लाह बहितर नमूने सां SOPs ते अमल कंदे तालीमी इदारा खोलिया विया आहिनि। सैनिटाइज़र वग़ैरह लॻाए उनखां पोइ डिस्टेंस सां क्लासनि में विहारियूं था। ऐं ॿारनि में जेको आहे सो पढ़ाईअ जो तमामु घणो शौक़ु आहे। इहो ई आहे त जेको असां गैप थियो आहे 6 महीना जीअं असां उन्हनि खे कवर करे सघूं। शागिर्दनि में बिल्कुलु ख़ुशीअ जी लहर पकड़ियल हुई। उन्हनि खे ॾाढी ख़ुशी महसूस थी हुई ऐं उहे इहो ई चई रहिया बार बार त असां ॾाढो ख़ुशि आहियूं ऐं असांजा स्कूल ॿीहर बंदि न कया वञनि जीअं असांजो मुस्तक़बिल संवारजी वञे। कैमरामैन सरताज हैदरी सां गॾु जावेद मंजूणे जो सिंध TV न्यूज़।